हैदर जेस ताईं अकबर खान सां मिली करे उनखे मुतमइन नथा कयूं न, यकीन ॼाण तेसि ताईं उहो चाकर खान खे कोन छॾींदो। सुठो अकबर खान ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन ईंदो ऐं उन वटि वञणु बेकार आहे। बाक़ी हली सिधो जहिड़ो था वारियूंसि। जेकॾहिं असांजे तरफ़ां अकबर खान ते हिकु बि गोली हली न त हैदर पक ॼाण असां वटि चाकर खान न पर चाकर खान जो लाश ईंदो। दिलावर खान बि वॾी कोशिशि कई हूंदी चाकर खान खे छॾाइण जी। वारस सच पुछने न, मूंखे नथो लॻे त कोई इहो दिलावर खान कोशिशि कंदो त को चाकर खान ज़िंदा वापसि सलामत मोटी अचे। छो त हुनजे पेट में हूंदा वलोटा, कहिड़े न कहिड़े तरीक़े सां सभु चाकर खान मरे त ही चङो मुड़ुसु थी पग पंहिंजे मथे ते रखे ऐं मिल्कियत ते वासी नांग थी वेहे। दिलावर खान जो इहो ख्वाबु कॾहिं बि पूरो कोन थींदो सुट, रुगो तव्हां कोशिशि कयो। यार सभु वाटूं बंदि थी वियूं हुन, बसि हिकिड़ी वाट खुलियल आहे त अकबर खान सां मिली करे उन सां ॻाल्हियूं करे उनखे मुतमइन कजे। उन खां सवाइ उहो कॾहिं बि का ॻाल्हि कोन मञींदो, न कोई मुतमइन थींदो। हैदर, हे त अकबर खान जे क़ैद में आहे। हे आज़ाद थी हिते कीअं था घुमंदा हुआ? सुठ पहिरियों हाली हिननि खां हवाल था वठूं, पोइ अकबर खान जे हलण जो प्रोग्राम था ठाहियूं। सही थो चई। सवाल मसइले खे अॻिते वधाइण मां को बि फ़ाइदो न आहे। बहितर इन में आहे त असांखे वाट ॾियो। शरफ न को त असां तव्हांजो रस्तो रोकियो आहे, न ई असां तव्हां सां झेड़ो करण आया आहियूं। बसि रुगो असांखे एतिरो ॿुधाए त हिन मुराद खे अकबर खान जी क़ैद मां छॾाइण एवज़ उहे कहिड़ा शर्त आहिनि जेके तव्हां अकबर खान जा मञी अची हिते निकिता आहियो? के बि शर्त क़बूल न आहिनि कया। राति दिलावर खान वारनि अकबर खान वारनि जी उहो ताक़त ते हमिलो कयो आहे। चाकर खान खे त उतां कढी विया, पर असांखे आज़ादु कराए वरितऊं। चाकर खान? छा चाकर खान अञा ताईं ज़िंदा आहे छा? हाँ सावल खान, चाकर खान ज़िंदा आहे। भला ये दिलावर वारा औताक ते कीअं पता? अकबर खान जे माण्हुनि में कुझु माण्हू गद्दार आहिनि, उन्हनि जी मदद सां। उन्हनि जा नाला ॾेई सघो था? न सावल खान, दिलावर खान मना कयो आहे। उन चयो आहे त जेसी ताईं उन गद्दार जे वसीले चाकर खान खे आज़ादु नथा करायूं तेसि ताईं उनजो नालो न आहे खणणो। अच मुराद। सुर जेको कमु असांखे करिणो उहो दिलावर खान करे ॾेखारियो। सुर पर इहो आख़िर गद्दार केरु थो थी सघे? सुर कमदार खां सवाइ ॿियो केरु हूंदो? त पोइ हीअं कर हैदर, उन कमदार खे खंबे खणी था अचूं ओताक ते, ॾींदासींसि लठुनि जी ॼड़त। जेका ॻाल्हि हूंदी न उहा सही सिधी असां सां कबो। हल पहिरियों तुंहिंजी कमदार खे ॾिसूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।